सॼे मुल्क जी दाबेची में पारां शिया उलमा कौंसिल पारां मुख्य जो नेशनल आयो आहे उन ते धरणे वेठा आहिनि, असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदा उन जो वधीक छा चवणु। ये जो धरना हमने दिया है इसलिए दिया है कि वो मजलूमी के साथ दिया जाए और वो जो हज़ारा मच में मजलूम शहीद हुए हैं वो आज भी बेदर्दी से उनको कत्ल किया गया था। ये कत्ल करते आ रहे हैं, ये उनका जुर्म क्या है, उनकी ख़ता क्या है कि उनको सालाना कत्ल किया जाता है और उन मजलूमों के साथ अभी तक वज़ीर आज़म इमरान खान क्यों बैठे हैं, अपनी अना में क्यों हैं। पूरी दुनिया जानता है कि कोयठा में क्या हुआ, वहाँ मुसलमान शहीद हुआ, इंसान शहीद हुआ। कोई इंसानियत है जो उनके साथ हमदर्दी करे, कोई भी है जो उन मजलूमों के साथ हमदर्दी का इजहार करे, क्यों उन्हें शहीद किया गया। एहतजाजी रैली कढी आहे, ये जेके बलूचिस्तान मच में शिया कम्यूनिटी जा जेके हज़ारा कम्यूनिटी जा माण्हू उन्हनि खे क़त्ल कयो आहे बेदर्दीअ सां, उन्हनि जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करण जे लाइ वक़्त जे हुकूमत खे असां मुतालबो था कयूं त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो असां अञा वधाईंदासीं। असां हिन वाक़े जी हिन हुकूमत खां पुरज़ोर मज़म्मत था करियूं त उन्हनि अनासिर गुंडनि खे फौरन गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं हज़ारा ॿारनि सां फौरी इंसाफ़ कयो वञे। 6-7 ॾींहंनि खां वठी हो जेके हिन बर्फ़ -6 डिग्री आहे उते पंहिंजा लाश रखी हो पंहिंजनि जा उते वेठा आहिनि वीचारा, उन्हनि जे ॾुख में शरीक थियणु असांजे वज़ीर आज़म खे मुतालबो उन्हनि कयो आहे। हो वज़ीर आज़म खां का मिल्कियत कोन था घुरनि, का कुर्सी कोन था घुरनि, हो घुरनि था त वज़ीर आज़म उते अचे, असांजी तहज़ियत करे, असांजे ॾुख में शरीक थिए त असां सम्झूं त असीं हिन पाकिस्तान जा शहरी आहियूं। असीं मुतालबो था करियूं त फौरी तौर ते वज़ीर आज़म खे उते वञणु खपे। कैमरामैन टीम सां गॾु मक़सूद जो अवामी आवाज़ TV दाबेची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk